नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मटियारी मां खबर ॾींदा हलो त मटियारी में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह डिस्ट्रिक्ट बार मटियारी में पीपल्स लायर्स फोरम पारां मल्हाई वई, जंहिंमें हिकु पुरवकार तकरीब जो इनकाद कयो वियो। उन मौके ते पीपल्स लायर्स फोरम जी अॻुवाणी, जंहिंमें फैदुल वाब शाह, ज़ीशान बशीर चांडियो समेत ज़िले मटियारी जे वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त मटियारी डिस्ट्रिक्ट बार में मौजूद वकील बिरादरी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो। ॿिए पासे वकील अॻुवाणनि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो दुनिया जो अज़ीम लीडर हो, जंहिं हमेशा पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कई। जनाब आसिफ अली ज़रदारी खे जमहूरी इदारा मज़बूत करण लाइ पंहिंजो किरदार अदा कयो आहे। ईंदड़ वज़ीर आज़म पाकिस्तान बिलावल भुट्टो हूंदो। इमरान खान हिन मुल्क जो बहितरीन क्रिकेटर ऐं बदतरीन सियासतदान साबित थी चुको आहे। पीपी हज़ारी बेरोज़गार नौजवान खे रोज़गार ॾिनो आहे। शहीद राणी जे मंशूर खे अॻिते वधायो आहे। पीपी हमेशा अवाम जी ख़िदमत कई आहे, जंहिं सबबि सॼे मुल्क में मक़बूल आहे। पीपी अवामी पार्टी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।